खैरपुर सेता हाउस कोलाब जेल ते नाले वारे कानूनदान एडवोकेट गदा हुसैन सेहतो पारां नेशनल लॉयर्स फॉर्म खैरपुर जी चूंड जी आयल नए पैनल जे मान में आजियाणे ऐं मांझंदि जो प्रोग्राम मुनक़द कयो विच में खैरपुर बार जो सदर एजाज़ अली चांडियो, जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ हुसैन मरी, खैरपुर बार जो अगणो सदर शफ़क़त हुसैन महेसर, एडवोकेट एजाज़ अहमद जखड़ ॿियनि वकीलनि वॾी तादाद में शिरकत कई। जिरत स्टेज सेक्रेटरी जाफ़र आइज़, अज़हर अली मज़ारी सर अंजाम ॾिना। इन मौक़े ते आयल महिमाननि खे मेज़बान एडवोकेट गदा हुसैन सेहतो पारां आजियाणो पेश कयो ऐं सिंध जी सक़ाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पराया विया। इन मौक़े ते खैरपुर बार जे नए चूंडियल सदर एडवोकेट एजाज़ अली चांडियो साहिब ख़िताब कंदे चयो त असां पंहिंजी दोस्त वकीलनि जी हर जाइज़ मदद ऐं कम लाइ हर मुमकिन मदद लाइ तयार आहियूं। दोस्तनि खे घुर्जे त अहिड़ा प्रोग्राम मुनक़द कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।